गर्दन जो दरिया। भाई सियाणी मो तो के छा चयो मुखे को बड़ो हथ करे दे न जेको मुझे घर में अची मुझे मथो पढ़ाई करे मन छोरी जे पूरा तावीज़न जो असर खत्म करे तो मुझे गाल न बुधी। हाँ भाई हाँ मुखे याद आ मुर्शिद साईं सां गाल कई उन जे सुभाणे वाली पढ़ाई कंदुस। सच में सुभाणे मुर्शिद साईं इंदो? हाँ भाई हाँ मां मुर्शिद साईं के पाणे ही ते वठी ईंदस पर गाल बुध मुर्शिद साईं हिकड़ी ॿी बि गाल कई आ। बिहो केड़ो कम चयो अथस? मुर्शिद साईं चयो आ त जे घर में इल्म थियल आ न उन घर जा ॿ टे दाणा खणी अचजांइ त पहिरीं मां उन ते पढ़ाई कयां पोइ वरी हली घर में पढ़ाई कंदुसि। कणक त पयल न हूंदी? ऐं जेकॾहिं कणक नाहे त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे चांवर त हूंदा न घर में उन जी लप ॾे खणी। हाँ हाँ चांवर खोड़ मां खणी थी अचां। हाणे जितरो जल्द थी सके ना मुझे न कारेल में जान छड़ाए सियाणी तो मां मरी वेंदी से। हाँ भाई हाँ बसु पाणे मुर्शिद साईं के वठी दस जेको तुझे घर में इल्म थियल आ न उन ते जी पढ़ाई कंदो ऐं जेको भी असर हूंदो न उन जो खात्मो ही करे छॾींदो। मां साथ वरियाम ना वञा जेकरे तू गॾाली त गॾियालो शरण तू हल ओ मां ईंदुसि जेकर तो सां हलंदुसि न त सावण मुंहिंजे विच में थो जल। चाचो सावण आ बखील माण्हू तू उन जूं ॻाल्हियूं दिलि ते न कंदो कर बाबा। सावण जूं ॻाल्हियूं दिलि में कोन थो कयां पर मां अञा हाणी आयो आहियां तूं हल 2 ॾींहं खां पोइ मां बची वेंदुसि। ठीकु आ मां अॼु ई निकिरां कोशिश कंदुसि त मां चाचा सावणे वरियाम खे राज़ी करे वठां पर वरी बि तूं उते पहुचजांइ ख़बर त पवे न आख़िर चवनि छा था। मां वसाई के अहिड़ो त मुझाए आई आहियां दोसरी ॻाल्हि ही न पुछो मूंखां। पाप पवंदी सियाणी पाप पवंदी ये बता कम छो थी करी ये कम छॾे दे। ओ मुआ तू त माठ कर वात के को बुझो अचई असा के पाण में सलाह त कर दे। ओ असा के छा करणो पवंदो नानी साड़ी तोखे वठी हल तू मिणे हुते हली पढ़ाई कजे उतां वो कढा दे न त बस हिक पक थी वेंदी त हिन जहिड़ो मुर्शिद को ॿियो आहे ई कोन। वो तो सही आ मां उते हलम से मूंखे सुञाणे कोन वेंदा। ऐं कोन सुञाणी थी छोरा तोखे मां उन जो बि बंदोबस्त कयो आहे मां तोखे पाणे उते वठी हलंदसि उते चक्कर ॼारे कर धिको नी थी सै पोइ उते सिरूं पूरियल आहिनि उतां सिर खणी कढिजे। अदी पोइ मुर्शिद जो मां भला खलीफ़ो थियां तू हिते चङो ई सॼे धन खे वठी हलंदसि त उनखे शक थी पवंदो बसि हिकिड़ो राय खे वठी वेंदसि। पोइ पैसा सभु मुंहिंजा। छा चई छो पैसा तुंहिंजा भला अधु तुंहिंजा अधु पैसा वरी तुंहिंजा भला समूरा तुंहिंजा रुगो हथ हल्को रख हल्को रखो। अदा हेस्तानी मां सुल्तान वारनि खां पलांद न कंदुसि हेस्तानी मां सुकून सां कोन वेंदुसि। सुल्तान वारनि सां पलांद कबो उन्हनि खे माफ़ सां कोन कंदासीं पर यार जेकॾहिं असां तकड़ कईसीं न त असां ई मार खाई ईंदासीं। मां को बि अकेलो तव्हांखे हथ अची वञे त हुनजा हद कुट वञे कयोसि खट भेड़ो। अदा जेकर ईअं उन्हनि खे डर ॾींदे न हू वज वठी असां हिक न हिक खे कुटींदा। अदा मां सही थो चवां वज वठी इन्हनि मां हिक न हिक जो कम किटली कयूं। इन्हनि जो बिलो त अहिड़ो कंदुसि जो ॿीहर भुल में बि असांजो रुख न कंदा। अदा ईअं न चओ हिन टाइम सुल्तान वारा हवा में था उॾनि मरी वेंदा पर मुड़ंदा कोन। उन्हनि जे ज़िद खां मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां पर दादा न तो अञा मुंहिंजो ज़िद न आहे ॾिठो। मुंहिंजा भाउ अहिड़ो कमु कर जो सुल्तान वारनि को सभु पलांद पूरा कयूं। जॾहिं त छोकिरी असां वटि आहे ई कोन बाहि ॿारे छॾी थो असांजे पोयूं। हाणे मुंहिंजा भाउ तूं हीअं कर याणी वाणी उन्हनि खे चओ त छोकिरी असां वटि आहे हू वरी बि असांजे तरफ़ रुख कंदा ऐं पोइ पलांद करण में आसानी थींदी। कुछ न कुछ तो हाणे हिननि जे बारे में सोचणो ई पवंदो। जेकॾहिं हिननि खे असां ईअं
छूट छॾियोसीं न त ये समझ विचे में पइजी वेंदा। अमीर किथे आहे? अदाऊ साम्हूं नलके तां पाणी पीअणे वा। कोई हल हली पाणी बि पी अचूं ऐं ॾिसूं त हिन सां छा करणो आहे। अच्छा जीजा अचो वेहो। सच सच ॿुधाए त ही तुंहिंजो छा थिए? ये मुंहिंजी अम्मी आ। इहो सच आहे? हालार जेतिरो तोखे चयो आ ओतिरो ॻाल्हाईंदो कर, उन खां वधीक न ॻाल्हाईंदो कर। सॉरी अम्मा। छोकिरे खे ॻाल्हाइण ॾे। पुट इहो त ॿुधाए तुंहिंजो पीउ किथे आहे? मां तोसां बि ॻाल्हायां। जीजा तू अजाए शक थी करी कि तव्हांजो ई पुट आ। जीजा ही पुट त अकबर खान जो आ, मां त खिदमत जे लाइ ते आई आहियां। इहो सच आहे त तूं नौकरियाणी आहीं? हा हा जीजा मां त नौकरियाणी आहियां। त पोइ हिन नंढड़े जे मथे ते हथ रखी कसम खण। जीजा मां सॼी ज़िंदगी तव्हांजी नौकरियाणी थी रहंदसि जेकॾहिं तव्हां मूंखे मौक़ो ॾियो त। बाबल साईं कुछ ॾींहंनि खां परेशान पिया लॻो। बुढ़ा बानू बेगम शहर वई आहे, उते अॻ में सुलेखा रहियल आहे। मूंखे इहो डपु आहे त किथे मुंहिंजो राज़ न खुली पए। बाबल साईं तव्हां जहिड़ा जराह माण्हू बि जो ईअं कनि त ॿिनि वीचारनि ॾे कहिड़ी मयार। राज़ त अॼु या सुभाणे खुले ई खुले। मूं पहिरीं ग़लती इहा कई जो नंढड़े खे ॻोठ वठी आयुसि। जे नंढड़े खे ॻोठ न वठी अचां न पुटा त बानू बेगम शहर हलण लाइ ज़िद ई न करे। बाबल साईं जेकॾहिं इहो राज़ खुली पए न त ॾाढो बहितर थींदो। इन राज़ खे केतिरो लिकाईंदव? इहो राज़ अॼु या सुभाणे खुले ई खुले। इन खां बहितर आहे त खोले छॾियोसि। पुटा तूं ॻाल्हि त ईअं करे वई कि राज़ खुलण खां पोइ कुझु बि न थींदो। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त किथे मुंहिंजो घर बर्बाद न थी वञे। बाबल साईं अलाह भलाई कंदो। वॾी जीजा अकुलमंद आ, मसइले खे वधाईंदी कोन पर मसइले खे हल करे वठंदी। खुदा करे ईअं थिए पुटा जे तूं चई थो, पर मूंखे डपु आहे त ॻाल्हि खुलण खां पोइ को मसइलो न खणो। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त के अहिड़ियूं हालतूं न पैदा थी वञनि जो मां न शहर वारे घर में रही सघां न ॻोठ वारे घर में। पोइ ईअं कयो बाबल साईं कुझु ॾींहंनि जे लाइ उमिरि ते हलिया वञे। अलाह कंदो पाण मसइला हल थी वेंदा। चाचा साईं सुल्तान वारनि सां मिली करे उन्हनि खां शादीअ जी तारीख़ वठो। जेतिरो जल्द थी सघे मां शादी तो करणु चाहियां। गुलाम तकड़ या न कर या तकड़ जो तो शादी कई न माईअ जे पैसनि मां तो टको बि कोन मिलंदी। दुआ पंहिंजी मिल्कियत कॾहिं बि मुंहिंजे नाले न कंदी। दुआ अकबर खान जी पढ़ायल आहे चाचा साईं। मूंखे तुंहिंजे मथां इबरत थी वठे। तो तुंहिंजी ज़ाल आहे ऐं हुनखे तूं बेवकूफ़ नथो बनाए सघे। चाचा ॿ टे चकर तव्हांजे ई साम्हूं हुन सां ॻाल्हाए चुको आहियां। ॾिसो कोन था त दुआ मूंखे समत ई कोन थी। बेवकूफ़ माण्हू तूं हुनखे लठ बि ॾेखार त चट बि ॾेखार। हुनखे पक ॾे मां ॿी शादी नथो कयां त तुंहिंजे हिन चकर में अची वेंदी न त पोइ कान ईंदी चकर में। ठीकु आहे चाचा साईं हिकिड़ो दफ़ो वरी बि कोशिशि कयां। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
थे।
किटली कंदासीं न। पछताईंदो दिलबर, ॾाढो पछताईंदो। रुली वियासीं पराए देश में दिलबर, पातरनि जे मुंहं में बीठो हुई, कोई बि मुड़ी कोन थो, असांखे तो धमकी ॾी। ॾिसो छा था वञो सॾ गुॾ। अदा कयोसि था कमु किटली मरंदो, तव्हां सभु मरंदो। एॾे अञा धमकियूं थो ॾे। अल्लाहु 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 अल्लाह। चाची अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, अजायो तोखे वहमल अची वाकोड़ियो आ। मूं माई सियाणी खे चई छॾियो आहे, हू सुभाणे वञी पाड़े खे वठी ईंदी। तो जेको बि कारो इल्म कयो आहे न मूं मथां, हुन सभ जी समूरी ख़बर पइजी वेंदी। सिर्फ हिकु दफ़ो मूंखे सॼी ख़बर पइजी वञे न, पोइ ॾिस मां तोसां छा थी हशर कयां। तू हिकु पढ़ियो न, तू 10 पढ़िया खुरा। जॾहिं कुझु मां कयो ई न आहे तोखे छा मिलंदो? अल्लाहु 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 अल्लाहु। इहो अॻिते ज़िक्र कम ईंदे ई कंदी रहो। मां तोखे ॾिसी रहंदसि, मां तोखे घर मां धिका ॾेई कढंदसि। मिठड़ो साईं, मिठड़ो मुर्शिद रुगो अचे, हिकु चकर रुगो अचे ऐं मूंखे सॼी हक़ीक़त अची करे ॿुधाए। जेको तो मूंसां कयो आहे न, मां जेको तोसां कंदसि राज ॻोठ ॾिसंदो। जहिड़ी नियत अथई ओड़ो सिलो मिलंदो। अल्लाहु 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 अल्लाहु। केॾा बि शुकारा आणे, इहे शुकारा कम कोन ईंदई। खुदा पुॼंदी छोरी, तोखे खुदा पुॼंदो। तो जेके मुंहिंजे मथां कारा इल्म कया आहिनि न, मूंखे मारण लाइ तोखे अल्लाह पुॼंदो। पिट अञा बि झोल खण पिट। अल्लाहु 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 अल्लाहु। मिठल तू यकीन नथो करी, पर मामा ऐं मामी मुंहिंजा पैसा हाणे ज़ाहिर कया अथनि। खाधा ईअं था खाइनि ॼण वॾा माण्हू खाईंदा हुजनि। अम्मा ऐं बाबा वटि बि 2-3 हज़ार टारियल हूंदा, को करोड़ रुपया कोन पियल अथनि। असांखे हुतां धिके हेॾे छो कढियो? सिर्फ़ इन जे करे जो हू सुठा खाधा खाए सघनि। जेकॾहिं खाइनि था त भली पिया खाइनि, तूं हुन में छो थी सड़ी? जेकॾहिं तोखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे त तूं ॿुधाए, मां तोखे वठी आणिजां, तूं बि खा। ॻाल्हि उहा न आहे जो हू न खाइनि, पर जॾहिं असां हुते हूंदा हुयासीं त छा चवंदा हुया? असां वटि त रुपयो बि न आहे, असां मरण में आहियूं। ऐं हाणे इहे पैसा किथां आया ॿुधाए मूंखे। मिठल मुंहिंजा सोना ज़ेवर बि खपाए छॾींदा, ॿियो न त मूंखे उहे त वापसि कराए ॾे। ॾिस कुंज, जेका शइ तुंहिंजे हथनि मां वई न, उनखे हाणे विसारे छॾ, उहा तोखे वापसि कोन मिलंदी। कीअं विसारा मिठल? मुंहिंजो अंदर थो सड़े। भला हाणे ॾिस ॻाल्हि ॿुध न, जेतिरा बि तुंहिंजा ज़ेवर हुया उहे सभु तोखे मां वठी ॾींदो, बसि तूं हाणे उन्हनि खे विसारे छॾ। उहो त मूंखे बि ख़बर आहे जो तूं मूंखे वठी ॾींदे। अजाया मूंखे डटा पियो ॾी। जॾहिं बि मूं वटि पैसा थिया न, मां पहिरियों कमु इहो कंदुसि त तोखे ज़ेवर वठी ॾींदुसि। न पैसा थींदा न ज़ेवर मिलंदा, मूं सभु कुझु सहाए छॾियो। हक सच्चा मुर्शिद, हक हक सच्चा मुर्शिद, हक सच्चा मुर्शिद। मुर्शिद साईं, हिन वीचारीअ खे ॿुधायो पढ़ी त हिन मथां कारो इल्म थियल आहे ऐं कहिड़ो कहिड़ो इल्म थियल अथसि। हाँ भाई, तू 1 महीने जे अंदर मरी वेंदे। वारो कर मुर्शिद साईं, वारो कर। शिका मिठाई घुरंदे मां ॾींदीमांइ। अचो अचो। ये अदीन के छा थियो साईं मुर्शिद के थियो छा है? आई मैं तो माठ कर मुर्शिद साईं पंहिंजी फकीर सां पतो विढ़े।
आई मुठियस हक सच्चा मुर्शिद आई मुठियस आई दिस बसाई तो से केडो जुल्म थेला आई जेकॾहिं इहो न निकिरे हां तू तो छोरी महीने खन में मरी वञी हां मुर्शिद साईं तू हाणे हल मां तुंहिंजी मिठाई वठी अचां थी परमा मुर्शिद के छा थी वियो तू माठ कर हिते तुंहिंजे घर में फकीर घणा आहिनि मुर्शिद साईं पाणे हुनखे सभिनी खे भॼाए पोइ वेंदो हा तुंहिंजे लाइ मिठाई खणी थी अचां आहे लहर लहर में लका ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया टोटा बचाओ मुझे हाणे ये निभागा ये हथ कोनी था मुखे लगे तो इन जे घर में खड़ी इनन के खत्म करनो पवंदो मामा ये मु न्याणी जी बदुआ थई मुझा सब पैसा खाई वे हाणे गीता तो लोड़ींदे न जादो इन छोरी बेदाम कट मुझो मथो अगी पियो पिरो जे अञा वधीक मथो पिरो इते जो इते कदो सा सिटी कोई डेरी तू मामा चितो नथी मां हितां वन्या थी बाकी हाणे तुझी ये सॼी जिंदगी इन खट ते गुज़रंदी ओ छोरी का कोड़ जी बीमारी न कदी छोरी का पाई त सणाई कढ मुजी वाई कढण सा कुछ कोन थींदो हाणे या तुझी जंग जुड़ंदी कोन सॼो ॾींहुं इन खट ते ई पियो हूंदे हाणे घणो वात न हण डरे ता छो जी असांखे छितो कयो तई बड़बड़ लगी पई तई जादो ये फजीलत साहिता इनके दाते कानी कढ या ही पाठा टोके कढी बाहर वट मां वन्या थी ॿीहर इन घर में पैर भी न रखंदस ऐं तव्हां भी मुझे घर न अचजो असां त पंहिंजे पुट सां मिलण लाइ ईंदासीं छो न ईंदासीं मिठल मूंखे तड़े कढियो हुयो न हाणे असां सां मिलण जी ज़रूरत न आहे ऐं ना ई मां मिठल खे हेॾे छॾींदसि हाणे निकर डर हेता घणो असांखे छितो न कर अजाए बड़बड़ लगी पई थी मथो ई ख़राब करे छॾियो अथई जादो जॾहिं न इहा छोरी असांखे पिन तो ॾिसंदी तॾहिं आर्डर इहा त भागी चए थी त सुभाणे जो अॼु ॿई मरी वञनि पर न को असीं हिन खे मारे पोइ मरंदासीं असीं ईअं मरण वारा कोन आहियूं आसाद तुंहिंजी त यार मथां खां ई फिटल आहे तुंहिंजी हिन छोकिरीअ सां शादी कॾहिं बि न थींदी सुठो हिन में अथई त छोकिरीअ खे विसारे छॾ वरिया मां आसाद जॾहिं तोखे इश्क लॻंदो न त पोइ पुछंदो साईं त पहिरीं खे विसारण सवलो कमु आहे या ॾुखियो तोखे रिश्तो ॾिनो छोकिरी वनवाह में वेठी उतो उतारे छॾियो हाणे भला सोच त इहा छोकिरी तोखे कीअं ॾींदा आसाद जेकॾहिं असां छोकिरी राणी खे ॻोल्हण में कामयाब वञूं था न त पोइ यार रुपए मां 12 ना पक्का त इहो सदोरियो संग मूंखे ज़रूर मिली राणीअ खे ॻोल्हण खां पहिरियां जेकॾहिं शादी गोराम सां थी वञेसि त पोइ शेरल अहिड़ी त वाई न कढ तूं यार दुआ कर त गोराम में सदोरी जी शादी खां अॻु में असां हिन सोट राणी खे ॻोल्हे हथ कयूं वरिया मां जॾहिं कबूतर ॿिले खे ॾिसंदो आहे न अखियूं पूरे छॾींदो आहे ऐं सम्झंदो आहे ख़तरो टरी वियो तूं बि उन ई कबूतर वारो कमु थो करी वरिया होॾां चई थो त गोरा में सदोरी जी शादी थियण वारी आहे ऐं होॾां वरी चई थो तो दुआ कर मासात सम्झ में ॻाल्हि नथी अचे वो मिठड़ा मासात जेकॾहिं ईअं हुजे हा न त मां तो लाइ ॾींहुं राति दुआऊं करां शेरल यार तू भॼा मुंहिंजे लाइ दुआऊं न घुर बस सिर्फ़ एतिरी कोशिश कर त हिन राणी खे ॻोल्हे हथ कर
जेकॾहिं इहा राणी हथ अची वई न त मां सां पक सम्झ त मुंहिंजो कमु थी वियो। तव्हां राणी खे किथे किथे ॻोल्हियो? वसां त असां बिना आहे घटायो, पर हुनजो किथे बि ॾस पतो कोन थो पई। भला कंहिं ते शक अथव? असांजो शक दिलबर वारनि जे मथां आहे। कोशिश कयूं था मां सां त अलाह भलाई कंदो, राणी मिली वेंदी।